अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवारिस रहा हक सत न्यूज़ नाज़रीन तां खबर शामिल कंदा लूं। गड़ी खेरो खां जिथे नादरा ऑफिस न हुजण सबबि शहरी सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गड़ी खेरो हिकु वाहिद तइलको आहे जिथे 3 लखनि खां वधीक माण्हुनि जी आबादी हुजण सबबि बि नादरा जहिड़ी सहूलियत खां महरूम अवाम खे तकलीफ़ुनि में मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त शहरनि जो चवणु आहे त असांखे पंहिंजे शनाख्ती कार्ड ठाहिण लाइ ॿियनि शहरनि में वञणो पवे थो, जिथे ॾाढी तकलीफ़ अचे थी। पंहिंजनि ॿारनि सां केतिरा ई कलाक लाइन में बीहणो पवे थो जॾहिं त असांजो नंबर अचे त वञी कार्ड ठारायूं। जॾहिं त शहरनि सजाद अहमद, इशफाक अहमद खंड, गुलाम मोहम्मद अली उमरानी ऐं मोहम्मद रफ़ीक ब्रोई, हुसैन अली उमरानी, मोहम्मद नवाज़ उमरानी ऐं ॿियनि हक़सत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा वोट वठी कूड़ा वाइदा करे बाद में नज़र न पिया अचनि ऐं असांखे साॻी तकलीफ़ुनि में मुंहुं ॾियनि पिया ऐं हुननि आला अमलदारनि खां घुर कई आहे त असांखे नादरा ऑफिस ॾिनी वञे जीअं असां ॿियनि शहरनि में दरपदर न थियूं। रिपोर्ट करे रहियो आहे अरशद ख़ान, हक़सत न्यूज़ गड़ी खेरो।